हिकड़े दफे जो बयान नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस मुबारका हुई। मैं शख्स आया, एक पोड़ो एक जवान ये पी पुटो हुआ। नबी पाक उनका पूछा गई है शान वाला प्यारा साहबी ही तो संगल के राजी से मुझो पुटा पर साईं मां जी दान ॾियण आयो आया। अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदो आहे नबी पाक टेक लगाए वेठा ऐं उन पोड़े जने उन जी दान ॾिनी त अजीब लफ़्ज़न में दान ॾिनी आहे। उन पोड़े चयो या नबी अल्लाह अल्लाह जा महबूब नबी वो ज़मानो हो जो ही कमजोर हो आऊं नौजवान होस, ही बार हो आऊं जवान होस। इन जा खीसा खाली आ मुझा खीसा भरल हुआ। ही फकीर हो गरीब हो आऊं अमीर होस, गनी ऐं शाहूकार होस, पर डाढो मूं इन ते खर्च कयो। इन जे खाधे पीते ते इलाज ते कपड़न ते लिबास ते डाढो मूं खर्च कयो ऐं बिलाखिरी उभरी जवान थी वियो। अज कायो पलटजी वियो आ। ही जवान आ आऊं कमजोर आया, ही अमीर आ आऊं अज फकीर आया। मुझा पैसा मुझा खीसा पैसन का खाली अल पर या नबी अल्लाह ता तवां जी दरबार में इया खणी आयो आया जो ही मुते खर्च कोने कंदो। तने नबी पाक कावड़ में उठया ऐं उता टेक छडे सिधो थी वेठा। अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदो आहे नबी पाक जो अखियों गाड़ियों थी वयूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नौजवान में निहारे फरमाया आए नौजवान तू भी पंहिंजे पी जो आई, तुझी मिल्कियत भी तुझे पी जी आ, तू ऐं तुझो माल ये बई तुझे पी जान। अगर बिना इजाजत जे पी जायज खर्च करे तो उनके इजाजत आ जो तोखा पुछण जी जरूरत काने। जायज छो जो पुट भी इने जो आ, पुट जो माल भी इने जो आ। अगर बिना इजाजत जे पुट जो माल इस्तेमाल करे ऐं जायज इस्तेमाल करे त पो जायज आ। वो इजाजत न वठे, जायज तो करे, कपड़ा तो वठे, जुती तो वठे, भाजी तो वठे, खीर तो वठे, भले वठे। पर जेकने पियो नाजायज तो इस्तेमाल करे पो इजाजत कान थस, पो इजाजत वठे। अगर पी ठराइया ऐं जो पैसो ठरे में विञाईंदो तो पो इजाजत न वठे, पो इजाजत जी जरूरत आ। पो इए इजाजत का सवा इस्तेमाल न करे। पीउ जेकने व्याजी आ इन जो पैसो व्याज में हणंदो तो पो इजाजत वठे। जेकने जुआरी आ वांदो आ जुआरी मता जो माल जुआ में विञाए छड़े। जुआरी जने जुआ रहंदो आ तो उनजे अखिन ते शैतानी पट्टी चढ़ी वेंदी आ, उनके खबर ही न पवंदी आ नफे नुकसान जी। इन्हीं जे करे वो जुआरी ठराई व्याजी शराबी वो पुछे, पर जेकने जायज इस्तेमाल करे तो उनके पुछण जी जरूरत कोने। पुट जो माल भी उन्हें जो पंहिंजो आए तवज्जो। तिरमिज़ी किताब में हिकड़ी बीबी हदीस आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा टे किस्म दुआऊं एड़ियूं अल्लाह कने भी वे दुआऊं रद्द कोने कंदो, हर सूरत में कबूल फरमाए छदींदो आ। टे मौक़िया एड़ान हथ मथे खजंदा दुआ कबूल। रब रद्द ना कंदो, रब बुधाए छडियो नबी त ये रद्द कोन कंदो। टे दुआऊं उनन में हिकड़ी दुआ ही आ दावतुल वालिद अला वलदी। पीज दुआ जेको पंहिंजे औलाद जे बारे में घुरे उहा कंहिं भी सूरत में रद्द कोने थींदी। हर मैदान ते रब उहा दुआ कबूल फरमाईंदो आहे। मुहद्दिसीन इन हदीस जे ज़िमरे में लिखल था पी काफर छो न हुजे, पी मुनाफिक छो न हुजे, पी बेनमाज़ी छो न हुजे, पर जॾहिं पंहिंजे औलाद जे हक़ में हथ मथे खणंदो रब ओॾी महिल ई कबूल कंदो, रद्द नाहे कंदो।
एजाज पी जी दुआ पर कहीं गाड़ी जे लिखियल कोने पी जी दुआ हर को चोंदा मां जी दुआ भी भली आ उन जो मकाम आ पर पी जी दुआ हदीस में बुधायला रब रद ना है कंदो मौलविन ने वणन पीरन दे वणन आमिलन दे वणन कहीं बुजुर्ग का दुआ वठण ये पो वंजा पेरी माव का दुआ वठ पी का दुआ वठ थी सके तो इनन जी दुआ ते तुजी किस्मत भली थी वने एडो इनाम हदीस पाक में अल जन्नत तहत अक़दामिल उम्मत निमाजी निमाज पढ़ंदो आ मुखे जन्नत मिले रोजाए तो रोजा रखंदो आ मुखे जन्नत मिले हाजी हज कंदो आ मां कामयाब थिया बेश्त जे बागल में वञा रब जो बेश्त हासिल कया रब फरमाए तो किना पिया कामयाबी वारी जन्नत तलब कयो तवाजी जन्नत तवाजे माओ जे पेरन जे हेठा रखी छजम अगर के चरिया होंदा ते जमाए दी अब्दुर्रहमान एकरे मोके जो सही ता चंदा जन्नत मां जे पेरन जे ठाए पो अम्मा के बिहारम मुजो बी पोचवन हण परे दी खोटिया सा जन्नत निकरे दी मुजो यो मतलब कोने मतलब चाहे मतलब समझी वेंदो तोरो तवज्जो कंदो त छो जो ही गालियों तवज्जो कंदो मुझे कोशिश या होंदी आ तो वाइज करे न हलियो वना वाइज समझाए पो हलियो वना वाइज समझाया समझंदो वेंदो इंशाअल्लाह आए न तवज्जो जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज ते अर्श मजीद ते रवाना थिया पूरी कायनात हेठ हुई बेतुल्ला मक्को मदीनो सतई आसमान बेतुल मामूर सिदरतुल मुंतहा शरीफुल मकाम शरीफ अक़लाम आई उए रफ़रफ़ जा मकाम है पूरी कायनात जी आखिरी इंतहा बुलंदी जी अर्श मजीद हुई अल्लाह पंजे महबूब के अर्श मजीद ते जने प्यारो नबी पाक जा कदम अर्श मजीद अर्श हेठाओ नबी मथे प्यारे अल्लाह ॾेखारियो कायनात जो सब बुलंदियों खातमुल नबीयन जे पेरन में इए अल्लाह जे महबूब तवा के बुधायो सारी कायनात जी जन्नतुल जा मज़ा तुझे मां जे पेरन में नारे तकबीर शाने मुस्तफा जिक्रे मुस्तफा जे मानु जन्नत के तलाश पे कन अल्लाह बुधाए पे तो या तो तुझे मां जे पेरन जे हेठा है माना जन्नत जो मकाम मथे पर तुझी मां जो मकाम जन्नत खां भी मथे थे जो जन्नत में छा होंदी मजो लज्जत होंदी जन्नत में लज्जत जन्नत में मजो जन्नत में सुकून होंदो पर जेको मां जी झोली में सुकून आ वो जन्नत का भी मथे नबी उन जो शान दा बयान कर माओ जो माओ आ पी